इंतहाई अफ़सोसनाक ऐं ॾुखोईंदड़ ख़बर पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ जीअंदो दर्स में गॾु थियल पाणी जी तराई में ॿुॾी वियल ॿिन्ही ॿारनि जा लाश कढिया विया आहिनि। ॿिन्ही ॿारनि में 8 वरह जो संदीप मेघवाड़ ऐं 7 वरह जो अपन मेघवाड़ फोतनि में शामिल आहिनि। ॿुधायो वञे पियो त ॿई मासूम ॿारड़ा ॻोठ जी तराई में व्यंजन जे लाइ अंदरि वियल हुआ ऐं अॻियां पाणी जो वॾो खॾो हुजण करे उहे फासी विया। ॿई ॿारड़ा पाणी जी तराई में ॿुॾी फोत थी विया, जिन खे उतां जे रहवासियुनि पंहिंजी मदद पाण तहत ॿिन्ही जा लाश कढे वरिता आहिनि। लाश घर पहुचण ते केराम मची वियो आहे। ॿिन्ही ॿारनि जे घरनि में हिन वक़्तु रोज़ राड़ो मतल आहे। ॿई मासूम ॿारड़ा पाणी जी तराई में व्यंजन जे लाइ गॾु थिया हुआ त ओचितो तराई में ॿुॾी फोत थी विया।